वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर यार मोहम्मद मुग़ल साहब असां सां मौजूद आहिनि, पाण तालीमी माहिर बि आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त सिंध जा नौजवान या सॼे मुल्क मां जेके नौजवान आहिनि परॾेह मां मुफ़्त तालीम कीअं हासिलु करे सघनि था, कहिड़ा कहिड़ा मुल्क मुफ़्त में जेको आहे सो एजुकेशन फ़राहम कनि था, मुल्क जो मौजूदा जेको तालीम निज़ाम आहे हुनखे कीअं बहितर बणाए सघिजे थो। यूनिवर्सिटी रैंकिंग ते पाण डिस्कस कंदासीं, न्याणियुनि जी तालीम खे बि डिस्कस कंदासीं। परॾेह में न्याणियुनि जी तालीम खे अवलियत ॾिनी वञे थी, तरजीह ॾिनी वञे थी, लेकिन बदकिस्मती सां अॼु बि सिंध जे ॾूरान इलाइक़नि में या केतिरा ई असांजा अहिड़ा शहर आहिनि जिते न्याणियुनि जी तालीम ते अॼु बि पाबंदी आहे, जिते न्याणियुनि जी तालीम खे बि सम्झो वञे थो। उन ते पाण डिस्कस कंदासीं। डॉक्टर साहिबु, पाण ॻाल्हि ॿोल जी आगाज़ जेको कयूं उहो नौजवाननि जी जेकी मुफ़्त तालीम वारो सिलसिलो आहे उनखां शुरू कयूं त सिंध जा जेके नौजवान ॿाहिरि तालीम हासिलु करणु चाहिनि था, जेके बि नौजवान इंटरमीडिएट खां बाद में अक्सर करे उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे, ख़्वाहिश हूंदी आहे त उहे एब्रॉड वञनि ऐं उतां तालीम हासिलु कनि, कहिड़ी रीति वञी सघनि था? सिंध जो नौजवान या पाकिस्तान जो नौजवान कई तरीक़ा आहिनि ॿाहिरि वञण जा। हिकु त असां वटि स्कॉलरशिप्स आहे, काफ़ी मुल्क आहिनि जेके स्कॉलरशिप्स प्रोवाइड करनि था, ऐं कुझु काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि यूरोप जा स्पेशली मुल्क जिते स्टिल एजुकेशन फ्री आहे, जंहिंमें तव्हां जर्मनी जो नालो ॿुधो हूंदो, नॉर्वे, डेनमार्क आहे, ऐं कुझु हाणे जीअं इस्तोनिया में भी एजुकेशन पहिरियां फ्री हो, न स्वीडन में भी एजुकेशन पहिरियां फ्री हुई ऐं फिनलैंड में भी फ्री हुई। त 2010 खां पोइ स्वीडन फीस इम्पोज़ कई, पर उन खां पोइ हुननि इलाही स्कॉलरशिप अवेल कर मतिलबु अपॉर्चुनिटीज़ ॾिनियूं त को बि अगरि अचे त उहो स्कॉलरशिप अवेल करे सघे थो। इवन फिनलैंड भी अहिड़े तरीक़े जो मॉडल स्टार्ट कयो आहे। त अगरि को वञणु चाहे थो त देयर आर लॉट ऑफ अपॉर्चुनिटीज़ इन टर्म ऑफ द स्कॉलरशिप, इन टर्म ऑफ द फ्री एजुकेशन। ओके, अच्छा, जेकॾहिं कहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि फॉर एग्ज़ाम्पल जेके स्पेसिफिकली लाइक जर्मनी मुफ़्त तालीम ॾिए थो, ॿिया कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके मतिलबु फ्री मुफ़्त में तालीम ॾियनि था? छो त अक्सर ईअं थींदो आहे त के हाफ स्कॉलरशिप ॾींदा आहिनि, के फुल ॾींदा आहिनि, पर कुझु मुल्क अहिड़ा बि आहिनि जेके मुफ़्त में ई सॼी तालीम कनि था, ॾियनि था। जी, हाणे जेको तव्हां ऑलरेडी मैंशन कयो जर्मनी में टोटल फ्री एजुकेशन आहे ऐं मास्टर लेवल जा जेके डिग्री प्रोग्राम्स आहिनि इंग्लिश में आहिनि। ऐं तव्हां वरी पोइ अची वञो नॉर्वे, स्टिल दे आर ऑफरिंग अ फ्री एजुकेशन, ऐं उते तव्हां वटि जेके आहिनि मास्टर डिग्री प्रोग्राम मोस्टली जेके फ्री एजुकेशन्स आहिनि। ऐं यूरोप जो हिकिड़ो नंढो प्रॉब्लम इहो आहे त लैंग्वेज बैरियर आहे। लेट्स से अगरि जेके बैचलर जा मोस्टली प्रोग्राम्स आहिनि न उहे उन्हनि जी लोकल लैंग्वेजिस में हूंदा आहिनि। त अगरि मास्टर कंहिं बैचलर हितां कई आहे, मास्टर करण लाइ वञणु चाहे थो त नॉर्वे, जर्मनी ऐं उनखां पोइ डेनमार्क आहे, ऐं इते फ्री एजुकेशन अवेलेबल आहे। जीअं हाणे मां ऑलरेडी मैंशन कयो स्वीडन ऐं फिनलैंड जो नालो, त उते 2010 खां पोइ स्वीडन में एजुकेशन फ्री न आहे, उन्हनि फीस इम्पोज़ कई आहे, पर उन्हनि जे अल्टरनेटिव ते हू स्कॉलरशिप था प्रोवाइड करनि। त इट्स मीन्स कि तव्हां वटि जेका फ्री एजुकेशन हुई, अगरि तव्हां वटि पोटेंशियल आहे, अगरि तव्हां में स्किल्स आहिनि, तव्हां उहा स्कॉलरशिप आराम सां अवेल करे सघो था फॉर स्वीडन, फॉर जर्मनी। इट्स मीन्स स्टिल इट रिमेन द फ्री एजुकेशन। सही। अच्छा, ॿिया कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि? फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं ॻाल्हि कयूं त खोड़ सारा जेके शागिर्द आहिनि मुफ़्त तालीम वारे मुल्कनि में हलिया त वेंदा आहिनि, पर उते ॿिया उन्हनि सां मसाइल पैदा थींदा आहिनि, रहण जो, खाइण जो, पीअण जो, छो जो एजुकेशन फ्री आहे, ॿियूं यूटिलिटीज़ जा उते पेमेंट करणी पए थी। उन जे लाइ कहिड़ा अल्टरनेट्स मौजूदु आहिनि? बिल्कुलु, हाणे एजुकेशन फ्री अगरि ॾियनि था त इट्स अ वेरी बिग अपॉर्चुनिटी, छो जो लखें रुपया अगरि तव्हां ॿिए कंहिं बि मुल्क वञो जेके तव्हां खां 14,000 20,000 हिकिड़े डिग्री प्रोग्राम जी, असां पाउंड्स डॉलर्स में ॻाल्हि कंदासीं त फ़ीस आहे, पर हर माण्हू उहा फ़ीस अफोर्ड नथो करे सघे। त अगरि को माण्हू अफोर्ड नथो करे सघे त स्टिल इफ़ ही और शी वॉन्ट टू गो एब्रॉड, त इहे फ्री जेके एजुकेशन कंट्रीज़ प्रोवाइड करनि था, दीज़ आर आइडियल। छो जो जेको स्टूडेंट वेंदो त उनखे इहा परेशानी न हूंदी त मूंखे फ़ीस पे करणी आहे। ऐं बाक़ी रहियो जेको सर्वाइवल, जीअं तव्हां मैंशन कयो त डेली एक्सपेंसिस आहिनि, सो जेको अगरि उते वञे थो, अगरि सिर्फ़ु वीकेंड जी वंस अ वीक या 2 टाइम इन अ वीक, सैटरडे संडे अगरि का ऑड जॉब ई करे त हू पंहिंजा एक्सपेंसिस बीयर आराम सां करे सघे थो। इवन ही आर शी कैन सेव लिटिल मनी, त कुझु मनी बि सेव करे सघे थो। त ठीकु आहे, इन फ्यूचर अगरि मां लेट्स से बिज़ी थो थी वञा एग्ज़ाम्स में, त 2 महीना 3 महीना मां वटि बैकअप हूंदो। त मुंहिंजे ख़्याल में अगरि को सिंध जो नौजवान अफोर्ड नथो करे सघे या उहा हार्डली मैनेज थो करे, त ठीकु आहे, हेतिरा इलाही पैसा खणी ठीकु आहे, मां पेरेंट्स जा मां अहिड़े कंट्री वञा थो जिते फ़ीस आहे, त उन्हनि खे मां इहा ई एडवाइस कंदुमि त हू फ्री एजुकेशन कंट्री खे टारगेट रखनि, ऐं उन्हनि में सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में टिकट जी ज़रूरत आहे, ऐं तव्हां वटि 2-3 महीननि जो सर्वाइवल हुजे।
अगरि तव्हां उते वञो ऐं उन में हिकिड़ो सुठी ॻाल्हि इहा त तव्हां जॾहिं वञो था तव्हांजी एजुकेशन फ्री आहे त तव्हां वटि इहो बर्डन न आहे त आई हैव टू पे लाइक अ सच काइंड ऑफ अमाउंट त इट्स मीन्स की एजुकेशन फ्री आहे पोइ तव्हां पंहिंजी एजुकेशन खे फोकस करे सघो था ऐं तव्हांजो टारगेट पंहिंजी डिग्री आहे स्किल्स पॉलिश करणा आहिनि ऐं उन मार्केट में वञी करे तव्हां जॉब लाइ अप्लाई करे सघो था अगरि तव्हां हितां लेट से वेठा आहियो क्वालिफाइड आहियो ऐं अगरि का सुठी जॉब अप्लाई कंदव न त प्रॉब्लम इहो थींदो त काफ़ी कंपनीज़ तव्हांजो फेस टू फेस इंटरव्यू न करे सघंदियूं तव्हांखे लेट से छो जो कंपनीज़ जो काफ़ी कंडीशन्स हूंदा आहिनि अगरि तव्हां आउट ऑफ कंट्री आहियो त पोइ अगरि तव्हां उन कंट्री में हूंदव त तव्हां स्टडी जे थ्रू तव्हां वञी करे प्रूव करे सघंदव ऐं तव्हां वटि जेको आहे न मतिलबु इंटरव्यू लाइ वञी सघंदव ऐं ॿियो आसानु थींदो आहे छो जो यूरोप में अगरि तव्हां जॉब लाइ अप्लाई कंदा न हितां वेही त उन जूं कंडीशन्स हूंदियूं आहिनि त उन कंट्री में पहिरियां माण्हू न मिले पोइ यूरोप में न मिले पोइ कंहिं थर्ड कंट्री वारो माण्हू उन लाइ अप्लाई करे ऐं स्पॉन्सरशिप उहा कंपनी उनखे ॾिए अगरि तव्हां ऑलरेडी उते वेठा आहियो फॉर स्टडीज़ सो इट्स मीन्स की इहा कंडीशन तव्हां लाइ मतिलबु तव्हां इन कंडीशन खां ॿाहिरि आहियो त तव्हां पोइ जेको आहे न डायरेक्टली उन जॉब जे लाइ अप्लाई करे सघंदव ऐं इंटरव्यू लाइ आराम सां वञी सघंदव अच्छा डॉक्टर साहब असांखे इहो ॿुधाइजो त खोड़ सारनि शागिर्दनि खे एक्सेस जो इशू थींदो आहे त मिसाल तौरु स्कॉलरशिप अनाउंसमेंट थी वई उनजो जेको आहे सो पब्लिकेशन अची वई त बाबा हाणे हिन स्कॉलरशिप ते अप्लाई कयो लेकिन आम शागिर्द जी पहुच उते ॾाढी ॾुखी थींदी आहे वेबसाइट प्रोसेस इन जो को सवलो तरीक़ेकार आहे त जेके जीअं आम ॿार आहे जेको जंहिंजी सतह मतिलबु मेंटल सतह एतिरी अप्रोच न आहे त हू घणनि वेबसाइट्स खे वञे घणनि कागज़नि में पवे को उन जो को नॉर्मल तरीक़ो वे आहे नॉर्मल तरीक़ो त डेस्क जीअं पोर्टल्स थियनि था या का डेस्क अहिड़ी हेल्प डेस्क बिल्कुलु हाणे एक्चुअली हिन वक़्तु मतिलबु ॾिसो तव्हां त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं को बि शागिर्द को बि स्टूडेंट अगरि ॿाहिरि वञणु चाहे थो त फस्ट सभ खां पहिरियां हू गूगल करे इलाही सारी इंफॉर्मेशन अवेलेबल आहे ऐं ॿियो लेट से कंहिं बि कंट्री खे हू टारगेट थो करे लेट से हू स्वीडन खे थो टारगेट करे लेट से डेनमार्क खे थो टारगेट करे त जीअं ऑलरेडी तव्हां पोर्टल जो नालो मेंशन कयो हर कंट्री जा पंहिंजा पोर्टल्स अवेलेबल आहिनि अगरि स्वीडन थो अप्लाई करे त sweden.ac उनजो पोर्टल आहे AC डोमेन जो नालो आहे तव्हां लिखंदव उहो सॼो पोर्टल खुली वेंदो ऐं उन में सॼियूं यूनिवर्सिटी उते हूंदियूं ऐं उन मां तव्हां फिल्टर हणी करे तव्हां ॾिसंदव त तव्हांजो कहिड़े प्रोग्राम जी तरफ़ इंट्रस्ट आहे ऐं तव्हां उन प्रोग्राम खे क्लिक कंदव तव्हांजी सॼी इंफॉर्मेशन उते अची वेंदी ऐं जीअं तव्हां ॿी शइ मेंशन कई त इलाही डॉक्यूमेंटेशन जो मतिलबु बर्डन हूंदो आहे त इट्स मीन्स के डॉक्यूमेंट्स हर कंट्री लाइ मोरलेस सेम आहिनि अगरि तव्हां हिकिड़े कंट्री खे सुठे तरीक़े सां प्रोसेस कयो त उहा ई शइ तव्हां हिकिड़े कंट्री लाइ अप्लाई कयो तव्हांखे हिकिड़ो एक्सपीरियंस इहो ऐं मे बि उन्हनि में शयुनि में कुझु चेंज थिए पर तव्हां जूं सॼियूं शयूं यूज़ थींदियूं हिकिड़ो थींदो आहे अहम शइ थींदी आहे मोटिवेशन लेटर जॾहिं तव्हां अप्लाई कंदा आहियो डॉक्यूमेंट्स तव्हां पंहिंजा अटैच कया सॼा त मोटिवेशन लेटर टोटली डिपेंड कंदो आहे त तव्हां कहिड़ी यूनिवर्सिटी ऐं कहिड़े प्रोग्राम लाइ अप्लाई था कयो त उनखे तव्हांखे अल्टर करण जी ज़रूरत पवंदी मे बि तव्हां 2-3 कलाक उन ते हया तव्हां अल्टर कयो तव्हां ॿिए कंट्री लाइ ॿी यूनिवर्सिटी लाइ अप्लाई करे छॾियो त इट्स मीन्स के सोशल मीडिया जो दौरु आहे को बि दोस्त अगरि कंहिं कंट्री खे प्लान आउट थो करे त सभ खां पहिरियां उनजी पोर्टल ते वञी ऑफिशियल पोर्टल जे थ्रू कंसल्टेंट सेम कमु कंदा तव्हां खां फज़ूल में पैसा चार्ज कंदा ऐं ॿियो उनखां पोइ सोशल मीडिया जा फेसबुक ते वञी इंस्टाग्राम ते वञी उहे ग्रुप्स ॻोल्हे ऐं उहे ग्रुप्स जॉइन करे पोइ उन ग्रुप्स में असांजा जेके ॿिया स्टूडेंट्स हूंदा आहिनि सीनियर्स पंहिंजा एक्सपीरियंस शेयर कंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि अकोमोडेशन हर शइ त हू मैसेजिस जॾहिं पढ़ंदो त हुनखे इलाही इंफॉर्मेशन उन कंट्री जे हिसाब सां उन यूनिवर्सिटी जे हिसाब सां मिलंदी ऐं इवन हर मुल्क में पाकिस्तानी जो हिकिड़ो नेटवर्क आहे अगरि कोई बि ईंदो आहे असांजा फेसबुक ते पेजिस आहिनि असां कोशिशि कंदा आहियूं उनखे फैसिलिटेट कयूं हेल्प कयूं ठीकु आहे अच्छा डॉक्टर साहब जेकॾहिं हाणे पाण अॻिते वधी करे ॿिनि नुक़्तनि ते ॻाल्हि ॿोल कयूं तालीमी मयार खे अगरि डिस्कस कजे अवां परॾेह में पढ़िया बि आहियो परॾेह में पढ़ायो बि आहे तव्हां ॾेह में पढ़िया बि आहियो ऐं हिते ई पढ़ायो बि आहे जेको तालीमी निज़ाम आहे असां वटि मौजूदा तालीमी निज़ाम इनखे कीअं कंपेयर कंदो ऐं गॾोगॾु इनखे बहितर कीअं करे सघिजे थो बिल्कुलु जेको तालीमी निज़ाम आहे मां सभ खां पहिरियां चवंदुमि त असांखे सभ खां पहिरियां हायर एजुकेशन खे फोकस करण खां बजाए असां अगरि प्राइमरी एजुकेशन खे फोकस कयूं छो जो अगरि असांजी प्राइमरी एजुकेशन बहितर थींदी न त असां वटि उहा बहितर क्रीम असां में हायर एजुकेशन लाइ ईंदी त अगरि घणियूं यूनिवर्सिटी ठाहिण जे बजाए असां स्कूल जी क्वालिटी बहितर कयूं हाणे मां गवर्नमेंट ऑफ सिंध जेको रिसेंटली हायरिंग कई आहे सुठा असांजा बि काफ़ी दोस्त आहिनि सुञाणा वारा आहिनि ऐं उहे
तमामु सुठा क्वालिफाइड आहिनि, बी थियल आहे उन्हनि जी, ऐं सुठो उन्हनि टेस्ट पास करे हिकु मेरिट जे थ्रू आया आहिनि, ऐं हुनजी हिकिड़ी सुठी जेको आहे न नॉलेज आहे, अंडरस्टैंडिंग आहे, ऐं हुनजो कुझु सुठो एक्सप्लोजर आहे, त बिल्कुलु इहा शइ हिकिड़ो सुठो क़दम आहे। पर इन क़दम खे मां हिकिड़ी शइ इहा ज़रूरु चवंदुमि त असां बि जीअं तव्हां इहो सुवालु पुछियो त ॿाहिरि असां हिते बि पढ़िया आहियूं, ॿाहिरि बि पढ़िया आहियूं, हिते बि असां पढ़ायो आहे, ॿाहिरि बि पढ़ायो आहे। हाणे ॻाल्हि छा थींदी आहे त असां एतिरो पढ़ाइण खां पोइ बि मां यूके जी यूनिवर्सिटी जॉइन कई त हुननि मूंखे चयो त तव्हांखे 2 सालनि में हिकिड़ो फेलोशिप प्रोग्राम करिणो पवंदो आहे, उहो फुल टाइम अगरि कयूं त फुल टाइम सम्झो कि मास्टर डिग्री जेतिरो उन 2 इयर्स टाइम फ्रेम आहे। अगरि असां फुल टाइम कयूं त 1 ईयर आहे, अगरि असां पार्ट टाइम कयूं त 2 इयर्स आहे। त उहा असांखे उन में छा पढ़ायो वेंदो आहे फेलोशिप प्रोग्राम में, उन में मेथोडोलॉजीज़ पढ़ाई वेंदियूं आहिनि। त लेट्स सी अगरि तव्हां वञी टीचिंग कयो था, इवन आई गॉट माई PhD टीचिंग जी डिग्री न आहे, PhD रिसर्च जी डिग्री आहे, जेका तव्हांखे अंडरस्टैंडिंग ॾींदी आहे त तव्हां रिसर्च कीअं कंदव, ठीकु आहे। ऐं टीचिंग इज़ अ समथिंग डिफरेंट, ऐं उन लाइ असांखे इवन एतिरे एक्सपीरियंस खां पोइ बि हिकिड़ी टर्म्स एंड कंडीशन्स हुया त तव्हांखे विदिन 2 ईयर यू हैव टू डू दिस फेलोशिप्स, ऐं उहा असां फेलोशिप्स कईसीं, ऐं जंहिंमें मेथोडोलॉजीज़ पढ़ाई वेंदियूं आहिनि। कहिड़े लेवल ते तव्हां टीच कयो था, अगरि तव्हां स्कूल लेवल ते टीच कयो था कहिड़े तरीक़े सां टीच करिणो आहे, नंढा स्टूडेंट्स आहिनि कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे टीच करिणो आहे, छा मेथोडोलॉजीज़ यूज़ करणियूं आहिनि। अगरि तव्हां कॉलेज लेवल ते तव्हां टीच कयो त छा मेथोडोलॉजीज़ हुजणु खपनि। इवन अगरि तव्हां यूनिवर्सिटी लेवल ते था अचो, हिकिड़ी मेथोडोलॉजी अगरि मां चवां त ठीकु आहे मां यूनिवर्सिटी में टीच कयां थो त हिकिड़ी मेथोडोलॉजी मां यूज़ कयां, न, उन में बि डिपेंड कंदो आहे त कहिड़ो तव्हांजो प्रोग्राम आहे, उन में बि कहिड़ो तव्हांजो कोर्स आहे जेको तव्हां टीच कयो था, ऐं उहो कोर्स प्रैक्टिकल आहे या उहो कोर्स जेको आहे न थियोटिकल आहे, त डिपेंड कंदो आहे त पोइ तव्हांखे उहे मेथोडोलॉजी एडॉप्ट करणी पवंदियूं आहिनि। जॾहिं तव्हां उन कोर्स जा लर्निंग आउटकम ॾिसंदव, एम्स ॾिसंदव, पोइ तव्हां चवंदव त ठीकु आहे मूंखे हाणे ग्रुप वर्क हिन में करिणो आहे, या हिन में तव्हांखे डिस्कशन हुजे, कहिड़ी मेथोडोलॉजी एडॉप्ट थिए जेको मां सक्सेसफुली ही मॉड्यूल कोर्स मां डिलीवर करे सघां। त क्वालिटी ईअं ई बहितर थींदियूं जॾहिं असांजा जेके मतिलबु टीचिंग स्टाफ आहे, रिसोर्सिस आहिनि, अगरि उनखे प्रॉपर ट्रेनिंग्स हुजनि। सही। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं पाण यूनिवर्सिटी सतह जी ॻाल्हि कयूं त असां वटि वॾियुनि वॾियुनि यूनिवर्सिटी जा नाला आहिनि ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि यूनिवर्सिटियुनि जूं, चाहे प्राइवेट सेक्टर हुजे चाहे गवर्नमेंट सेक्टर हुजे, लेकिन इंटरनेशनल रैंकिंग में को बि कोन थो अचे। इन जा छा सबब आहिनि, को परे आहिनि इंटरनेशनल रैंकिंग्स में असांजी यूनिवर्सिटियूं? बिल्कुलु इन जा काफ़ी सबब आहिनि। हिकिड़ो एक्चुअली इंटरनेशनल रैंकिंग ठहंदी आहे, उन्हनि में रैंकिंग में कुझु काफ़ी पैरामीटर्स हूंदा आहिनि। मां 2-3 पैरामीटर्स तव्हां सां डिस्कस कयां थो। हिकिड़ो रिसर्च जो एलिमेंट्स हूंदो आहे, त लेट्स से का बि यूनिवर्सिटी आहे उनजी रैंकिंग ठहंदी त उन रिसर्च केतिरी प्रोड्यूस कई आहे, ऐं उहा रिसर्च पब्लिश किथे थी आहे, त उहा इंटरनेशनल जर्नल में थी आहे, त उन जर्नल जी छा रैंकिंग आहे, रेटिंग आहे, उनजो मयार बि चेक कयो वेंदो आहे। ईअं न त ठीकु आहे अगरि यूनिवर्सिटी पब्लिश करे थी, पेपर प्रोड्यूस करे थी, पर उहो अहिड़ो जर्नल आहे जंहिंजो को मयार ई न आहे, ठीकु आहे, उन माण्हू उन जर्नल ते घटि फोकस आहे, माण्हू रीड नथा करनि पेपर। हिकिड़ी शइ रिसर्च एलिमेंट हूंदो आहे जंहिंसां रेटिंग ठहंदी आहे, ऐं ॿियो हूंदो आहे टीचर स्टूडेंट रेशो। टीचर स्टूडेंट रेशो छा आहे, उन सां रेटिंग ठहंदी आहे। ऐं ॿियो इंटरनेशनल स्टूडेंट केतिरा उन यूनिवर्सिटी में पढ़नि था, कहिड़े कहिड़े कंट्रीज़ में आहिनि। त इहे त मां तव्हां सां कुझु एलिमेंट्स डिस्कस कया, पर ॿिया खोड़ सारा एलिमेंट्स आहिनि जंहिंजे थ्रू जेको आहे न यूनिवर्सिटी जी रेटिंग ठहंदी आहे। पोइ चवंदा आहिनि त हीअ टॉप 100 रैंकिंग यूनिवर्सिटी आहे, हीअ टॉप 1000 रैंकिंग यूनिवर्सिटी आहे। ठीकु आहे। अच्छा बसि आख़िर में डॉक्टर साहब असांखे इहो बि ॿुधाइजो त न्याणियुनि जी तालीम इंतिहाई ज़रूरी आहे। परॾे में वॾी तवजो सां न्याणियुनि खे तालीम ॾियारी वञे थी, लेकिन असां वटि अञा बि रुझान घटि आहे। खोड़ सारा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते न्याणियूं तालीम खां महरूम आहिनि अॼु बि। उन्हनि जे लाइ को पैगाम मां चवंदुमि आख़िर में, अगरि मां इहो ज़रूरु पैगाम ॾियणु चाहींदुमि, वाक़ई असां मतिलबु हूअं बि त असांजो तालीम निज़ाम खे बहितर थियण जी काफ़ी ज़रूरत आहे। स्पेशली मां फोकस हर दफ़े इहो ई कंदो आहे त हायर एजुकेशन त ठीकु, पर असांजी प्राइमरी एजुकेशन फस्ट फोकस हुजणु खपे। उतां ई असां वटि स्टूडेंट हायर एजुकेशन में ईंदा। अगरि असां क्वालिटी प्रोड्यूस कंदासीं त क्वालिटी असांखे जेको आहे न यूनिवर्सिटीज़ में बि नज़र ईंदी, ऐं उहे अॻे निकिरी वेंदा। अगरि तव्हां स्टूडेंट्स खे मैट्रिक ताईं सुठी एजुकेशन ॾिनी न, त यूनिवर्सिटी अॻे हू पंहिंजा रस्ता कढी वेंदो। बाक़ी रहियो तव्हांजो सुवालु, त असां अनफॉर्चुनेटली जेको आहे न छोकिरियुनि जी तइलीम खे इग्नोर इलाही कयो आहे। उहे फैसिलिटीज़ न आहिनि, उहा क्वालिटी न आहे, उहो तवजो न आहे। त मुंहिंजे ख़्याल में असांखे घणो तवजो ॾियणु खपे, इलाही रिसोर्सिस प्रोवाइड करणु खपनि। ऐं स्पेशली मां पेरेंट्स खे बि मैसेज ॾींदुमि त हू बि अॻे अची पंहिंजी
नियाणियुनि सां साथ ॾेई ऐं हुननि खे मोटिवेट करनि त जीअं हू ॿाहिरि निकिरनि, इंस्टेट के चवणु भाई ठीकु आहे हाणे कुझु टाइम में तव्हां असांजो महिमान आहियो हली वेंदव, पर इन खे छो जो अगरि तव्हांखे क़ौम का बि सुधारणी आहे न, उन्हनि जी मायुनि खे तइलीम ॾियो। अगरि असांजी औरत सुधरी ऐं उन जा जेके ॿार थींदा न, उहा बि उन्हनि खे उहा एजुकेशन पंहिंजे मतिलबु गोदीअ खां ई ॾींदी त कहिड़े तरीक़े सां उहा उनखे मोटिवेशन ॾींदी, उहा उनखे रिसोर्सिस ॾींदी। सही ॻाल्हि आहे। ईअं तॾहिं चवंदा आहिनि हिकु औरत जो पढ़ियलु लिखियलु हुजणु ॼण सॼे ख़ानदान जो पढ़ियलु लिखियलु हुजण जे बराबरि आहे। डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी अमां प्रोग्राम लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन, डॉक्टर साहिब जूं ॻाल्हियूं अमां ॿुधियूं ऐं इलाही उन्हनि काराइतियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि ऐं नौजवान जे लाइ ख़ुशूसी तौर ते जेके उन्हनि तजवीज़ूं ॾिनियूं, जेके परॾेह में तालीम हासिलु करण जे लाइ चाहिनि था, उन्हनि जे लाइ बि खोड़ सारियूं काराइतियूं ॻाल्हियूं डॉक्टर साहिबु अव्हां जे साम्हूं रखियूं। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु पहुतो पुॼाणे ते ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।